वाक़ई अपडेट कयूं मर्दान में JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान जी प्रेस कॉन्फ्रेंस हुकूमत जी मुआशी इस्तेहकाम जी दावा बेबुनियाद आहे। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त ईंदड़ साल महांगाई वधंदी, GDP घटि थींदी। 6वीं आईनी तरमीम बाबति असां अकेले सिर जंग विढ़ी। मदरसनि जी एक्ट बाबति देर जा हरबा इस्तेमाल कया पिया वञनि। असां समूरनि मसइलनि जो हल ॻाल्हियुनि ज़रिए चाहियूं था। आइन, पार्लियामेंट ऐं शहरनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कयो आहे। ख़बर मां शेयर कयूं पिया मर्दान में JUI जे सरबराह मौलाना फज़ल रहमान प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। संदसि चवणु आहे त हुकूमत जी मुआशी इस्तेहकाम जी दावा बेबुनियाद आहे। ईंदड़ साल महांगाई वधंदी, GDP घटि थींदी। 6वीं आईनी तरमीम बाबति असां अकेले सिर जंग विढ़ी। मदरसनि जे एक्ट बाबति देर जा हरबा इस्तेमाल कया पिया वञनि। असां समूरनि मसइलनि जो हल ॻाल्हियुनि ज़रिए चाहियूं था। आइन, पार्लियामेंट ऐं शहरनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कयो आहे।